पाकिस्तान ने हिकिड़े डिघे मुआशी बहरान मां गुज़रे पियो। को वक़्तु त अहिड़ो हो जो चयो पियो वियो त पाकिस्तान मुआशी ॾेवालपणे जो शिकार थी वेंदो। IMF जा कर्ज़, वर्ल्ड बैंक जा कर्ज़, ब्याज, उन दौरान ग्रीन पाकिस्तान जो मनसूबो मुतअद्दिद धुरियुनि तरफ़ां पेश कयो वियो। उन मनसूबे तहत 60 लख एकड़ जे लॻभॻि ज़मीन, जंहिंमें ज़मीन जो वॾो तइदाद सिंध जो आहे, उहो मुक़तदर इदारनि जे हवाले कयो वियो। निगरान हुकूमत जो दौर हो ऐं उन दौरान मुशरफ जो पुराणो प्लान, जंहिं तहत सिंधु दरिया मां केनाल कढिया वेंदा, 6 केनालनि जो मनसूबो ॿीहर जारी कयो वियो। हैरत जी ॻाल्हि इहा आहे त सिंधु दरिया जे मौत जे परवाने ते सही मुल्क जे सदर पाकिस्तान पार्टी जे अॻवान सदर ज़रदारी कई। इहो कारो ॾींहुं 8 जुलाई 2024 हो, पर सूरताल तब्दील थी वई आहे। काल सेनेट ऐं क़ौमी असेंबली जे इजलास खे सालियाने ख़िताब दौरान ज़रदारी साहब केनाल जी मुखालफ़त करे छॾी। सबब छा आहिनि? मां आहियां तव्हांजो हैदर मला, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब चैनल मज़ामत। जेकॾहिं अञा ताईं तव्हां ही चैनल सब्सक्राइब नाहे कयो, सब्सक्राइब कयो ज़रूरु, लाइक कयो ऐं कमेंट्स ज़रूरु कयो। 8 जुलाई 2024 अहिड़ो कारो ॾींहुं आहे जंहिं ॾींहुं सिंधु दरिया, जेको सिंध जे तहज़ीब जो तख़लीकार आहे, इंडस सिविलाइज़ेशन जो तख़लीकार सिंधु दरिया, उन मां 6 केनालनि जे प्रोग्राम खे, मनसूबे खे ऐवान सदर में हतमी दस्तख़त कई वई। ऐं उहा दस्तख़त कंहिं ॿिए खे न कई हुई, उहा दस्तख़त असांजे सिंधी सदर आसिफ अली ज़रदारी साहब कई। नोटिफिकेशन तव्हां मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते या सोशल मीडिया जे मुख़्तलिफ़ पेजिस ते पाण उहो ॾिसी सघूं था। ऐं पोइ उन्हनि 6 केनालनि ख़िलाफ़ सिंध मां आवाज़ बुलंद थियो ऐं उहो आवाज़ एॾो पड़ाॾो बणियो जो सिंध जे घटी घटी, चौंक चौंक, वाहण वाहण, वस्ती वस्ती, हर प्रेस क्लब, हर शहर, हर ॻोठ में केनाल न घुर्जनि, सिंधूअ मां केनाल नामंज़ूर ऐं इन क़िस्म जा नारा जेके उहे गूंजण शुरू थिया। इन तहरीक खे सिंध में मुतरक ऐं सरगर्म गुज़िरियल 5 महीननि खां तरक़ी पसंद पार्टी रखियो ऐं पोइ ॿियूं धुरियूं बि उन में शामिल थियूं। पर जेको अॻवानी वारो किरदारु हो उहो STP जो रहियो। पंजाब जा रस्ता बंदि करण लाइ सखर बबरलो बाईपास ते धरणू, उनखां पोइ हटड़ी बाईपास हैदराबाद ते धरणू, उनखां पोइ सकरन बाईपास ते धरणू, पोइ कराचीअ में शानदार गवर्नर हाउस जे अॻियां रैली ऐं हड़ताल, ऐं पोइ 4 महीननि जो अवामी राब्ता मुहिम जो सिलसिलो। ईअं माण्हुनि खे ॻोठ ॻोठ STP डॉक्टर कादर मसीह जॻायो। अॼु सॼी सिंध केनालनि जे ख़िलाफ़ उथी खड़ी थी आई ऐं पंहिंजे सिंधूअ खे बचाइण लाइ हम आवाज़, यक आवाज़ ऐं हथ मथे करे बुलंद आवाज़ सां उन जे केनालनि जी मज़मत करणु शुरू कई आहे। पहिरियां ॾींहं पाकिस्तान पीपुल्स पार्टीअ जे वज़ीरनि, मुशीरनि, उन्हनि जे उहिदेदारनि इहो चवणु शुरू कयो त को बि सिंधु दरिया मां केनाल नथो निकिरे। ऑन द रिकॉर्ड खुर्शीद शाह जो बयानु पियो आहे, निसार खोड़े जो बयानु पियो आहे, मुराद अली शाह जो बयानु पियो आहे, शर्जील मेमण जो बयानु पियो आहे ऐं पिताफ़ी जो, इमदाद जो बयानु पियो आहे। खोड़ जेके बि हिननि जा MP MNAs हुआ, उन्हनि सभिनी जो इहो त को बि केनाल न पियो निकिरे, को बि केनाल न पियो निकिरे। चुप थियो, ख़ामोश थियो, मथां उथियायो, मथां घोड़ कयो अथव, मथां आवाज़ बुलंद कयो अथव, मथां तव्हां सिंधु जे बचाइण जी ॻाल्हि कई, त भई सभु कुझु कूड़ आहे, कुझु कोन्हे को, इन क़िस्म जूं हुननि ॻाल्हियूं करणु शुरू कयूं त जीअं अवाम हिननि जे ॻाल्हियुनि ते एतबार करे ख़ामोशी इख्तियार करे। पर सिंधु उथी बीठी पंहिंजनि पेरनि ते टिघे वक़्त खां पोइ, वॾी ख़ामोशी खां पोइ, केनाल नामंज़ूर जे नारनि सां सिंध गूंजी उथी आहे। ऐं उहो प्रेशर, उहा ॻाल्हि जेका रुॻो सिंध जे घटियुनि में हुई, सिंध जे चौंकनि ते हुई, सिंध जे चौराहनि ते हुई, सिंध जे ॻोठनि में हुई, वाहणनि में हुई, बस्तियुनि में हुई, शहरनि में हुई, उहा ॻाल्हि हाणे इस्लामाबाद जे ऐवाननि ताईं पहुची वई आहे। ऐं उहा इस्लामाबाद ताईं रुॻो न पहुती आहे, पर आलमी मीडिया बि उनखे कवरेज करणु शुरू कयो आहे। BBC जहिड़े हिकिड़े तमामु वॾे साखा ते इदारे उन ते डॉक्यूमेंट्री ठाही आहे। अहिड़ी सूरताल में आसिफ ज़रदारी जो कल्ह क़ौमी असेंबली ऐं सेनेट में ख़िताब, जंहिंमें हुन केनालनि जी मुखालफ़त कई आहे ऐं थधी मुखालफ़त कई आहे। ईअं न चयईं, छाकाणि त वफ़ाक़ में जेका हुकूमत आहे उहा हुकूमत नवाज़ लीग जी ऐं पीपुल्स पार्टी जी गॾियल हुकूमत आहे। ज़रदारी ईअं पेश कयो ॻाल्हि खे ॼण त उहो हिन मनसूबे जो हिसो ई न आहे, जॾहिं त 8 जुलाई 2024 ते ज़रदारी जे सहीअ सां ही सिंधु दरिया जे मौत जो परवानो जारी कयो वियो हो ऐं हुन पंहिंजो पाण खे इन सॼी कैफ़ियत या हालतुनि खां ॿाहिरि रखण जी कोशिशि कई। उन जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था। हिकिड़ो त सिंधी माण्हुनि जो एॾो वॾो प्रेशर, एॾी वॾी जुदोजहद, एॾो वॾो गोड़ घुमसान
घटी घटी चौक चौक ते जेको पड़ालो थियो आहे माण्हुनि जो आवाज़ ऐं आलमी मीडिया ताईं ऐं आलमी इदारनि ताईं जेका ॻाल्हि पहुती आहे उहो यकीनन ज़रदारी जो बेस त सिंध आहे इन करे उनखे डप ऐं ख़ौफ़ जी वरायो आहे त किथां बलोचिस्तान त मुंहिंजे हथनि में नाहे, पख्तूनख्वा मुंहिंजे हथनि में नाहे, पंजाब मूंखे लिफ्ट नथो कराए, बाक़ी बचियो आहे सिंध जिते आउं बार्गनिंग कयां थो, जेकॾहिं सिंध बि असां खां वई हली त पोइ छा थींदो। इन करे हिकिड़ो त हुनखे इहो ख़ौफ़ आहे त हुनजी पॉपुलरिटी पार्टी जी यानी हुकूमत लाइ को मसइलो पैदा न थिए। ॿियो अंदरूनी कहाणी इहा आहे त हीअ 60 लख एकड़ ज़मीन जेका ॿुधाई पई वञे, जेका ग्रेन पाकिस्तान इंस्टीट्यूट जे नाले ते आबाद कई वेंदी, जंहिंमें ॿुधायो पियो वञे त तक़रीबन 75 अरब डॉलर रुपया यमन, यूएई ऐं सऊदी अरब ते सीड़प करणु चाहिनि था। ज़रदारी जी अंदरूनी बार्गनिंग जी ख़बर इहा पई आहे त हुनजी इहा कोशिशि आहे त सिंध जी जेका ज़मीन आहे, सरकारी ज़मीन जेका मुक़्तदर धुरनि जे ठाहियल तंज़ीमुनि खे मिली रही आहे, उन मां हिसो पती ओमनी ग्रुप खे मिले। ऐं तव्हांखे ख़बर आहे त ओमनी ग्रुप माना ज़रदारी ग्रुप, ज़रदारी जो को अहिड़ो फर्म, अहिड़ो ग्रुप जेको न सिर्फ़ु मुल्की सतह ते सीड़पकारी करे थो पर आलमी सतह ते सीड़पकारी करे थो, ऐं हुनजे पुठियां आसिफ ज़रदारी ऐं बिलावल ज़रदारी बीठल आहिनि। इन करे हीउ जेको नओं नाटक ऐं नओं ड्रामो जेको ज़रदारी कल्ह कयो, ऐं जेका सालानी हीअ रस्मी जेका तक़ीर थींदी आहे, उन तक़ीर में जेको हुन फरमायो, उन ते सिंधी माण्हुनि खे कन धरणु न खपे। पंहिंजी जिदोजहद खे अञा वधीक तेज़ करणु खपे, पंहिंजे जिदोजहद खे अञा वधीक ताक़तवर करणु खपे, ऐं खोड़ महाज़ जिदोजहद जा उन्हनि महाज़नि ते पंहिंजो जी सिबंदी करण जी ज़रूरत आहे। पहिरियों दफ़ो सिंधी माण्हुनि जी ख़ुशकिस्मती आहे त पंजाब जा दानिश्वर, पंजाब जा शाइर, पंजाब जा सोशल एक्टिविस्ट, पंजाब जा अदीब, अहले ज़मीर माण्हू पंजाब जा, उहे बि सिंधूअ जे हिन फना वारे मामले ते सिंध सां गॾिजी बीठा आहिनि। उन्हनि जो इहो ख़्यालु आहे त सिंधूअ मां जे केनाल कढिया विया त सिंध फना थी वेंदी ऐं सिंधू फना थी वेंदो। इन करे सफ़ारती महाज़ ते, सियासी महाज़ ते, सक़ाफ़ती महाज़ ते जिते जिते बि जेके दोस्त वेठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजे वतन, पंहिंजे क़ौम लाइ, पंहिंजे सिंधू दरिया जी बकाला, पंहिंजी जिदोजहद खे तेज़ करण जी ज़रूरत आहे। तव्हां लिखी सघो था त लिखो, तव्हां ॻाल्हाए सघो था त ॻाल्हायो, तव्हां शाइरी करे सघो था, गीत सरिजे सघो था त गीत सरिजियो, तव्हां ॻाए सघो था त उन्हनि गीतनि खे वरे सुरनि सां, साज़नि सां, वरे तम तराब सां उहे ॻायो, माण्हुनि में जोश जज़्बा। तव्हां कहाणियूं लिखी सघो था, सिंधू दरिया ते कहाणियूं लिखियो, तव्हां सिंधू दरिया ते सिंध ते जेकॾहिं तव्हां आर्टिकल लिखी सघो था आर्टिकल लिखो, जेकॾहिं तव्हां चौंकनि ते बि नारा हणी सघो था त नारा हणो। ज़रदारी गैम्बलर आहे, ज़रदारी ते कॾहिं वितवार न कजो।